नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो चयो है त ज़िले मटियारी में हलंदड़ तरक़ियाती स्कीमनि जो कमु मुक़रर वक़्त ते मुकमल कयो वञे। नाक़स कमु करे सिंध हुकूमत खे माली नुक़सान पहुचाईंदड़ ठेकेदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर मटियारी ज़िले सालियानी तरक़ियाती प्रोग्रामनि जे 8 स्कीमनि जो मुआइनो कयो। हिन लाइ 11 करोड़ 85 लख रुपया रखिया विया, जिन मां हिन महिल ताईं 9 करोड़ 15 लख रुपया ख़र्च थी चुका आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो ज़िले मटियारी में जारी मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमनि जो जाइज़ो वठण दौरान इंजीनियर ऐं ठेकेदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो आहे। इन मौक़े ते असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग रियाज़ अहमद गाहोटो, एक्सिएशन रोड्स इस्माइल इमरानी, इंजीनियर बिल्डिंग्स गनी कुरैशी, इंजीनियर पब्लिक हेल्थ उस्मान खोसो समेत वर्क्स एंड सर्विस खाते जे अमलदार मौजूदा। डिप्टी कमिश्नर मटियारी ज़िले मटियारी में मुख़्तलिफ़ स्कीमनि जो जाइज़ो वरितो। इन में उडेरो लाल स्टेशन में फज़लाणी मोरी खां ॻोठ केसर शहर में रोड जी तमीर, ॻोठ फेरक खोसो खां शमीम जी वसी में रोड जी तमीर, पब्लिक लाइब्रेरी भरिसां सोशल इकोनॉमिक सेंटर जी तमीर, सोशल वेलफेयर ऑफिस जी तमीर, रोलर हेल्थ सेंटर उडेरो लाल स्टेशन जी तमीर समेत तालका अस्पताल मटियारी में ट्रामा सेंट्रल बिल्डिंग जी अॾावत जे कम जो जाइज़ो वरितो। जारी तरक़ियाती कमनि ते इत्मीनान जो इज़हार कयो। डिप्टी कमिश्नर मटियारी वधीक चयो त सिंध हुकूमत पारां आवाम जी भलाई लाइ तरक़ियाती स्कीमूं ॾिनियूं आहिनि। इन करे समूरी स्कीमूं मुक़रर वक़्त अंदरि मुकमल कयूं वञनि जीअं आवाम फ़ाइदो हासिल करे सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।